उॾेरोलाल जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में नून लीग उम्मीदवार बशीर मेमण ऐं GDA उम्मीदवार सैयद जलाल शाह जामोट पारां ॻोठ अब्दुल रहीम हिंगोरो रहीम खोरखानी में अॻूणे IG सिंध सैयद मुश्ताक मशाजी हामिन रईस ऐं हुर जमायत जे फ़क़ीर गुलबहार हिंगोर गुल हसन खोरखानी हबीब खोरखानी अहमद खोरखानी रहीम खोरखानी ऐं ॿियनि तरफ़ां नून लीग सिंध जे सदर ऐं NA 217 मटियारी जे उम्मीदवार बशीर अहमद मेमण ऐं GDA उम्मीदवार सैयद जलाल शाह जामोट जे मान में आचारणो ॾिनो वियो। इन मौक़े ते अख़बारनि ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि सदाईं मटियारी ज़िले जी अवाम सां माटेली मां वारो सुलूक कयो आहे। ॿोॾ मुतासिरीन जा मिलियल इमदाद पंहिंजे मनपसंद माण्हुनि में विरहाया, पर हाणे मटियारी ज़िले जो अवाम सुजाॻ थी चुको आहे, जेको 8 फ़रवरी ते पंहिंजे वोट ज़रिए उन्हनि शख़्सियतुनि ॾे असांखे ई कामयाबु कंदो, जेको असांजी कामयाबी न पर ग़रीब अवाम जी कामयाबी हूंदी। इन्हनि जलसनि में वॾेरे ग़ुलाम मोहम्मद जहेजो पारां कंपेयरिंग जफराइज़ सरअंजाम ॾिना विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।